जी चोई भा कुर्बान वञई बहुत मां पंहिंजी जान ॾेई जी जी हर संत जे न्याणीअ जो मान मथे कयो बिल्कुल हाँ बाबा साईं हाणे असां कंदासीं उन जो शिकार बाबा साईं हैदर के शिकार करण जो शर्त यो आ तू पाण हली चे पर पाण ब हली छो ई दो फेण मार जीस भा मार जीस ऐं फाइटियो मार जीस बाकी रहे सी आंबा सोने के पाण सा वठियो आ एक डुबरी यो मच्छर घणा हल पुनहल मतलब त हाण उन जो हिते केर बन आहे केर थस बाकी एतरो हिसाब किताब करे समझायो थ मां बप छा थियो मुंशी चुप थी वे हा उधर याद अचियो एक डुबरी में मच्छर घणा हैदर के फासाण के लाए अन्या हिक दाणो आहे केर बाबा हुन जो मामू कादिर ऐं हुन जी थी साइमा जेका बदकिस्मती सां हैदर जी मंग बाहे हल पुनहल वाह मुंशी वाह वाके शैतान जो अब्बो आई हणी वनी हंद कई मन हैदर जी उन जी शादी मुंशी मुराद सां थींदी मुंशी मुराद सां बाबा सही केड़ो मजाक छता के मुझे साथ हेने होने न थे उन मजाक जी जगह हकीकत थींदी त हैदर ईंदो या न हाँ बाबा साईं जरूर ईंदो त पोइ वञो कादर खां मुंशी मुराद जी कुंवार वठणा मुंशी हाणे त पुछाई न मतलब ताजे खरा खीर अध किलो खा 2 किलो कयास पिस्ता नहीं वादा मनसा हल पुनल हल